नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त जरवार तालके में मीरपुर माथेले जे नायब सदर क़ोड़ो खान गबोल ऐं यूनियन काउंसिल जे उहिदेदारनि वकार अहमद गबोल, मंजूर अहमद गबोल, फरमान अली गबोल, अब्दुल हफीज़, गुलाम कादिर गबोल ऐं ॿिनि वर्करनि ओबाड़ो SHO ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। अॻुवाणी चयो त SHO बिला जवाज़ असां PP सिटी सदर अब्दुल खालिक सुमरे ते तशद्दुद कयो आहे। कूड़ी FIR दाख़िल कई है। असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जरवार शहर के मेन चौक ते उबाड़ो पुलिस के खिलाफ पीपल्स पार्टी जा उहिदेदार सरापा एहतजाज आहिनि। अचो त वधीक ॻाल्हि ॿुधो, उन्हनि सां कॾहिं हुन जो छा चवणु आहे? सदर अब्दुल खालिक सुमरो सां उबाड़ो जे SHO अब्बास उदराणी जेका ज़्यादती कई, बिला जवाब तशद्दुद कयईं ऐं उन ते FIR दाख़िल कयईं। असां उनजी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे क़यादत खां, पंहिंजी सूबाई क़यादत खां, चीफ मिनिस्टर खां ऐं असांजे MP MLA खां असीं एहतजाज तौर मुतालबो कयूं था वरी हिकदमि उन SHO बदमस्त SHO खे हटाए करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उहिदेदार खे इंसाफ़ ॾिनो वञे, न त असां ॿी तहरीक हलाईंदासीं, SP जो गेट बंदि कंदासीं। रहेगा भुट्टो तेरा नाम रहेगा। असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सिटी सदर उबाड़ो जे अब्दुल खालिक सुमरे ते SHO उबाड़ो ग़लति जवाब ते उनखे गिरफ़्तार कयो ऐं उनखे तशद्दुद कयो वियो। असां भरपूर मज़म्मत कयूं था उन SHO खे हटायो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे आला क़यादत वारनि खे इहा अपील कयूं था, असांखे नोटिस वठे ऐं SHO बदमाश खे हटायो वञे। नारे भुट्टो जिए भुट्टो। सरकार तरफा अब्दुल खालिक सुमरो PP सिटी सदर उबाड़ो ऐं SHO उबाड़ो खिलाफ अब्बास सुंदरानी खिलाफ असां वर्करनि जी अपील आहे त SHO उबाड़े खे हटायो वञे। सिटी सदर अब्दुल खालिक सुमरो सां इंसाफ़ कयो वञे। असां वर्करनि सां इंसाफ़ कयो वञे। अब्दुल खालिक सुमरे सां नाइंसाफ़ी थी वई आहे, उनजे मथां FIR कई वई आहे। आला उहिदेदारनि खां अमल मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।